कराची के सोराब ॻोठ लॻ अॻूणे यूसी चेयरमैन नूर खान बुरफत, बहादुर खान शर, मोहम्मद खान पठान, तारिक खान गाज़ी पंहिंजी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नज़रियाती कारकुन आहियूं। असां 20 खां 30 सालनि खां पार्टी लाइ जिदोजहद कई आहे। हिन भेरे पीपल्स पार्टी कराची डिवीज़न पारां सोराब ॻोठ टाउन जी 8 यूसिन ते असांखे मुकम्मल तौर ते नज़रअंदाज कयो आहे। हुननि चयो त असां पंहिंजी पार्टी क़यादत खे आगाह करियूं था त हिकु शख़्स असां सभिनी पुराणनि नज़रियाती कारकुननि खे नज़रअंदाज करे पंहिंजे मनपसंद माण्हुनि जे नाले ते पार्टी टिकेटूं जारी कयूं आहिनि, जेका सोराब ॻोठ टाउन में असां कारकुननि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। लाला रहीम खे सोराब ॻोठ टाउन ते ज़बरदस्ती मढ़ियो वियो आहे, जंहिं सबबि कारकुननि में मायूसी जी लहर छायल आहे। लाला रहीम मज़हबी जमायत जी हिकु पार्टी सां इतिहाद करे सोराब ॻोठ टाउन ते मुक़ररु करण लाइ इतिहाद कयो आहे। असां पीपी क़यादत खां मुतालबो था करियूं त लाला रहीम पारां सोराब ॻोठ टाउन में जारी कयल टिकेटुनि ते नज़रसानी कई वञे।